इत्शामा रहमतुल मक्सी की रिपोर्ट मूजिब अडेरोलाल में बलूचिस्तान के इलाके दरेजे में सरदार साले मोहम्मद भोतानी की जमीन ते कब्जो करण ऐं समे माण्हू ते जुर्तु केस दाख़िल करे गिरफ़्तारियूं करण खिलाफ़ अडेरोलाल स्टेशन भाऊ खान पठान अडेरोलाल विलेज जे छठा बिरादरी आकवाणी बिरादरी खास केली बिरादरी ऐं बारेचा बिरादरी जे समे माण्हू देसकानी चौक खां प्रेस क्लब ते एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि आसिफ छट्टो, मोहम्मद हनीफ छट्टो, शाहनवाज छट्टो, सिकंदर छट्टो, अहमद खान खास केली, हाजी गुलाम रसूल बारेचो, मोहसन आकलानी, नज़ीर बारेचो, अब्दुल गनी खास केली, गुलाम कादिर छट्टो, जाफर छट्टो ऐं ॿिनि चयो आहे त सरदार साले मोहम्मद भोतानी पुरअमन माण्हू आहे पर बलूचिस्तान जे दायरे में पुरअमन माहौल खे ख़राब कयो वियो आहे ऐं संदन समे माण्हुनि खे गिरफ़्तार करे जुर्तू केस दाख़िल करे समे माण्हुनि खे गिरफ़्तार कया विया आहिनि ऐं ज़री ज़मीननि ते ज़बरदस्ती कब्ज़ा कया विया आहिनि। जेकॾहिं अहिड़ियूं हालतूं रहियूं त सिंध में एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो शुरू थी वेंदो।